बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आओ है लैला निसार है मुसागर स्टूडियोज में मौजूद हैं सीनियर साफ़ी जेम्स जमाई साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कल खां वठी करे बरसात जो सिलसिलो शुरू थी चुको आहे, जंहिंजे लाइ असांखे ऑलरेडी अलर्ट कयो वियो हुयो त सेप्टेम्बर में हिकु दफ़ो ॿीहर बारिशूं बरसातूं पइजण वञनि पयूं, जंहिं ॿोॾि मुतासिरनि जा सूर ज़ख़म ॿीणा ऐं ॿिटा करे छॾिया आहिनि। सो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी त जेकॾहिं हीअ सूरत हाल ही बरसातूं अञा वधीक जारी रहियूं त केतिरी ख़तरनाक सूरत हाल पैदा थी सघे पई। अवां गुज़िरियल ॾींहंनि में ॾिठो त यूनाइटेड नेशंस जा सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरस बि दौरे ते आया हुया, जिन जेको आहे बलूचिस्तान जो बि दौरो कयो, सिंध बि आया, मुंहुं जो दड़ो जी साइड बि विया ऐं हुननि जेको आहे मौसमियाती तब्दीली खे हिकु वॾो चैलेंज करार ॾिनो। हुननि जो वधीक चवणु हुयो त मौसमियाती तब्दीली सां अहिड़ी तबाही हुननि बि न ॾिठी आहे। सो ही असीं जेकॾहिं मौसमियाती तब्दीली खे नाज़रीन अॻियां रखूं त ही उन जा नतीजा ई आहिनि जेके असीं हिन वक़्तु भोगी रहिया आहियूं, जेके एक्सट्रीम वेदर पैटर्न्स असांखे नज़र अचनि पिया या ही जेकी ॿोॾि असांखे नज़र अचे पई, मतिलबु घणियूं जेके बरसातूं थियूं आहिनि उन जे नतीजे में ज़ाहिर असांखे ॿोॾि नज़र अचे पई। पर छा वरी जेको आहे असांखे ॿोॾि जो ख़तरो थियण वारो आहे जेकॾहिं ही बरसातुनि जो सिलसिलो जारी रहे थो। सवेर आउं जेको आहे सूबाई वज़ीर शर्जील मेमण खे ॿुधी रही हुयसि त हू चवनि पिया त अञा हुननि खे शायदि मुश्किल फ़ैसिला वठिणा पवंदा। सो इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी प्रोग्राम में ऐं ॿियो तव्हांखे अपडेट कंदासीं त जेको दादू जो ॿुॾण जो ख़तरो आहे उहो हिन वक़्तु ताईं बरक़रार आहे ऐं दादू जी ग्रिड स्टेशन ॿुॾण जो बि ख़तरो बरक़रार आहे। जेकॾहिं दादू जी ग्रिड स्टेशन में पाणी दाख़िल थिए थो त मुल्की लेवल ते जिते बिजली फ़राहम कई वेंदी आहे उते मसइला तमामु वॾे पैमाने ताईं पैदा थी सघनि था। सो जमाली साहब, इन ई हवाले सां असीं शुरूआति कयूं था। असीं पहिरियों बि प्रोग्राम में इहो सभु डिस्कस करे चुका हुयासीं त जेकॾहिं ॿीहर बरसातूं पवनि थियूं वरी त केतिरी तबाही असां एक्सपेक्ट मुतवक़ा करे सघूं पिया। अॼु शर्जील मेमण साहब बि पाण चई रहिया हुया त अञा हुननि खे कुझु मुश्किल फ़ैसिला वठिणा पवंदा ऐं पर ही जेकॾहिं बरसातुनि जो सिलसिलो जारी रहे थो त छा सूरत हाल अव्हांखे नज़र अचे पई? जेतिरी तबाही सिंध में थी चुकी आहे, यकीनन फर्स्ट टाइम जीअं सेक्रेटरी जनरल UN चयो त हुन पंहिंजी ज़िंदगी में इन क़िस्म जी तबाही फर्स्ट टाइम ॾिठी आहे। त मां सम्झां थो त ज़ाहिर आहे सिंध में ख़ासि तौर ते जेतिरी तबाही हिन दफ़े थी आहे, इन खां अॻु में माज़ी में त ख़ैर बहरहाल इन जो मिसाल कान थो मिले त एॾी वॾे पैमाने ते माण्हू डिस्पर्स थिया हुजनि। ऐं हाणे ज़ाहिर आहे बारिशूं इंसान जे हथ में त आहिनि कान, अलाह जे हथ में आहिनि ऐं बारिशूं जो सिलसिलो वरी शुरू थी वियो आहे ऐं ज़ाहिर आहे इफेक्टेड एरिया जेके आहिनि उहे हिन वक़्तु जेके आहिनि मां सम्झां थो त ज़ाहिर आहे सभ खां वधीक जेको दादू आहे, ठट्टो आहे, सजावल आहे, बदीन आहे, इन तरफ़ छो जो समुंड जो जेको लेवल आहे उहो इन तरफ़ दबाव तमामु घणो आहे, समुंड जो न सॉरी दरिया जो। 6 लख क्यूसेक जेको आहे जेको असांखे ॿुधायो वियो आहे त हाणे उहो गुडू वटि जेको आहे सॉरी कोटड़ी वटि जेको आहे उहो मौजूदु आहे ऐं जेको स्लोली समुंड में वञी रहियो आहे। मंछर ते हिननि पहिरियों शायदि 2 कट हुया, पोइ 4 थिया ऐं जीअं असां पोइ 8 कट ॾियण जे बावजूदि बि पाणी जी लेवल घटि न पियो थिए। हुनजी वजह इहा ई आहे त ज़ाहिर आहे जीअं ई लेवल घटि थो थिए त मंछर ज़ाहिर हेठां त वरी दरिया जो पाणी हुन में मूव करे थो त उनजो दबाव बरक़रार रहे थो। त बसि हिन में गवर्नमेंट ज़ाहिर आहे पंहिंजे तौर ते जेके बि उते इंसान रहनि था या मवेशी रहनि था फ़िलहाल त उन्हनि खे ई रेस्क्यू करे त इहा वॾी ॻाल्हि थी वेंदी त जंहिं उन्हनि खे महफ़ूज़ मुक़ामनि ताईं मुंतक़िल करे सघिजे। बाक़ी हाणे जेकी हींअर तबाही थी रही आहे ज़ाहिर आहे इहो कंहिंजे वस में त आहे कान जो उनखे को रोके सघे। बहरहाल तबाही जा जॾहिं समूरी दुनिया जे लाइ बि जीअं एंटोनियो गुतरस बि चवनि था त हिकिड़ो थ्रेट अलर्ट आहे मौसमियाती तब्दीली जे नतीजे में छा छा थी रहियो आहे ऐं असां इन शइ खे सीरियस न पिया वठूं, न गुल ॿूटनि जी तरफ़ को ध्यानु आहे ऐं बिल्कुलु बि इनखे असां जेको आहे सीरियस तवजह कोन ॾियूं पिया। ॾिसो गुल ॿूटनि जो तरक़ी याफ़्ता मुल्क कीअं मदद करे सघनि था, इमदाद फ़राहम करे असां हिन चैलेंज खे मुंहुं ॾेई सघूं पिया। गुल ऐं ॿूटनि जो जेकॾहिं मसइलो हुजे हा त पोइ इहा तबाही जेको आहे उहो ख़ाली ज़ाहिर आहे उहा ई त ॻाल्हि आहे पर कॉन्ट्रीब्यूशन त पाकिस्तान जी घटि ई आहे न हवाले सां। यकीनन जेके एनर्जी खे पैदा करण जा जेके ॿिया वसीला आहिनि जंहिंजे ज़रिए हाणे सॼी दुनिया में कॉन्सेप्ट एनर्जी जो वधियो आहे, उन एनर्जी जे खपत खे पूरी करण लाइ जेके वसीला इस्तेमालु कया वेहनि था शायदि इहे उन जा इम्पैक्ट आहिनि जेके असां UN जे सेक्रेटरी जनरल जे ॻाल्हियुनि मां हिकिड़ो अंदाज़ो लॻायोसीं त उहे अल्टरनेट ज़रियनि ते विया
त उन खां पोइ मौसमियाती तब्दीलियूं जेके सॼी दुनिया में तब्दील थियूं आहिनि ऐं यकीनन तव्हां ॾिसो त यूके वारा बि परेशान आहे त उन्हनि खे तमामु घणी गर्मी जो सामनो करिणो पियो ऐं फस्ट टाइम यूके जी हिस्ट्री में जेको आहे उते माण्हुनि जे घरनि में हाणे AC लॻाइण जो कॉन्सेप्ट अची रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां यकीनन सॼे पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सिंध में छो जो ज़ाहिर आबादी घणी आहे ऐं हर जॻह आबादी आहे त जेकॾहिं के कचे जा इलाइक़ा बि जेकॾहिं उनजी नज़र थियनि था त बहरहाल उते हाणे आबादी ऐं ज़रात मुंतक़िल थी चुकियूं आहिनि। त बहरहाल इहो त फेस असांखे ॾिसणो पवंदो ऐं जेके बि इन जा नतीजा निकिरनि था इन पाणी जी सूरतहाल खे कंट्रोल करणु या त हुजे न त ॾिसो गवर्नमेंट जी कंट्रोल में हुजे त पोइ असां गवर्नमेंट खे तनक़ीद जो निशानो बणायूं बि, पर ज़ाहिर आहे पाणी जो जेको दबाव आहे उहो उनखे को रोके त कान थो सघे। इहो तमामु घणो चैलेंज आहे बल्कि सॼे पाकिस्तान जे लाइ तमामु वॾो चैलेंज आहे ऐं रुॻो इहो सिर्फ़ु चैलेंज न थींदो इन पाणी जे निकिरण खां पोइ जेके रिपरकशन्स उनजा ईंदा उहे हिन खां बि वधीक भयानक हूंदा जेके तव्हांखे हींअर नज़र अची रहिया आहिनि। इहे त ताज़ो ताज़ो आहे ऐं अञा त ज़ाहिर आहे ॾिसो न जॾहिं सिंध जो वॾो वज़ीर पाण चई रहियो आहे त हिन पाणी खे ज़मीननि मां रुॻो कढण में 3 खां 6 महीना लॻी सघनि था। हाणे अंदाज़ो लॻाए सघो था त उन खां पोइ जेकी असांजी वरी ज़रात मुतासिर थींदी त उनजो फ़िलहाल त को काथो नथो लॻाए सघिजे न, यानी समूरी सीज़न खे नुक़सान पइजी वेंदो न। यकीनन जॾहिं इन क़िस्म जी तबाही थींदी आहे त मुल्क हुजे या सूबा हुजनि त उन्हनि जी जेकी जेकॾहिं तख़मीनो लॻायो वेंदो आहे त उहो कई दाहियूं जेको आहे उनजो जेको नुक़सानु हूंदो आहे उनखे उहो बर्दाश्त करिणो पवंदो आहे। ऐं हिन वक़्तु जेको नुक़सानु थियो आहे छो जो ज़ाहिर आहे असां सभिनी बि पंहिंजी पूरी हयाती में फस्ट टाइम एॾी वॾी तबाही ॾिठी आहे। इन खां अॻु में बि ज़रूरु सैलाब बि आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बारिशूं बि थियूं आहिनि, पर उनजो नुक़सानु इन हद ताईं अॼु ताईं न थियो आहे जेको हिन दफ़े थियो आहे। ऐं मां सम्झां थो त ज़ाहिर आहे सॼी क़ौम खे अलाह खां पनाह बि घणो घुरिजे, दुआ बि घणो घुरिजे त ख़ैर ख़ैरीअ सां इहे 2-3 ॾींहं आहिनि, ॾुखिया ॾींहं आहिनि इहे जॾहिं इहे निकिरनि ऐं वाह जो जेको दबाव आहे उहो जॾहिं कोटड़ी तां ख़तमु थींदो ऐं ॿियनि इलाइक़नि में वरी जेके 5 यूसूं ख़ासि तौर ते जेके मुतासिर थियूं हुयूं उन्हनि जो पाणी जॾहिं स्लोली हिन मां निकिरणु शुरू थींदो त बहरहाल उहो बि प्रोसीजर आहे 10-15 ॾींहं उन में बि लॻंदा। पर हाणे वरी बदकिस्मती इहा आहे जो बारिशुनि जो हिकिड़ो ॿियो स्पेल अची रहियो आहे ऐं तव्हांजे ॾिसो अॼु खां कल्ह राति खां बल्कि बारिशूं शुरू थी वियूं आहिनि ऐं उन इलाइक़नि में वरी वधीक बारिशूं थी रहियूं आहिनि ठटे वारी साइड ते। त ज़ाहिर आहे इन जा नुक़सान त आहिनि, इन में त को शक न आहे जो चइजे त हेॾा नुक़सान न थींदा, पर हाणे ज़ाहिर आहे इंसान जे वस खां इहा ॿाहिरि जी ॻाल्हि आहे। सही। अच्छा, वॾे वज़ीर जेको आहे कुझु अहम ॻाल्हियूं कयूं काला हुनखे ॿुधी रहियो हुयसि ऐं इहे शयूं असां पंहिंजे प्रोग्राम में बि शामिलु कंदा हलूं पिया। जंहिं मां हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां करे छॾी आहे, उहा तमामु अहम ॻाल्हि उन्हनि कई त शहरनि ऐं फ़सलनि में बीठल जेको पाणी आहे उनखे कढण में नाज़रीन 3 खां 6 महीना लॻी सघनि था। वॾो वज़ीर जो चवणु आहे, मुराद अली शाह साहब इहे कल्ह फरमाए रहिया हुया। ऐं ॿी उन्हनि इंपॉर्टेंट ॻाल्हि कई त कोशिशि आहे त जेको आहे 75% इलाइक़नि मां हू पाणी कढी कणिक जेको आहे पोखण जो इरादो रखनि पिया। त इहो पॉसिबल आहे जमाली साहिब? न त तव्हांजो मां कॉमेंट वठंदसि। टीं ॻाल्हि करे वठां त तबाह थियल ज़रात खे वेंटिलेटर आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत वॾे वज़ीर फरमाए रहियो त तबाह थियल ज़रात खे वेंटिलेटर ते यानी एतिरी हालत ख़राब थी चुकी आहे ऐं असांखे पैसे जी न दवाउनि ऐं मच्छरदानियूं फ़राहम कयूं वञनि। इहो मुतालबो हुननि सेक्रेटरी जनरल यूनाइटेड नेशंस जे एंटोनियो गुतरस जे साम्हूं रखियो। त पैसनि जी ज़रूरत न आहे, पर हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, बीमारियूं जेके आहिनि वॾी तेज़ी सां पखिड़जंदियूं वञनि पियूं, त उनजे लाइ हुननि डिमांड कई आहे दवाउनि ऐं मच्छरदानियुनि जूं। त जमाली साहब ऑलरेडी 3 खां 6 महीना लॻंदा, पर हू पोइ बि जेको आहे चवनि था त जेकॾहिं 75% एरिया क्लियर थिए पियो त हू कणिक पोखे सघिजे पई। ॾिसो जेकॾहिं पाणी निकिरी थो वञे हिननि जो ज़ाहिर हुकूमत जी इहा कोशिशि आहे त जिन इलाइक़नि में पाणी निकिरी वञे थो उन इलाइक़े में ॾिसो ज़रात खां बग़ैर त ज़ाहिर आहे असां ज़ाहिर आहे ज़िंदा बि न रही सघंदासीं। त हिननि खे महिनत त करणी आहे ऐं जंहिंजे लाइ बज़ाहिर असांखे लॻी रहियो आहे त सिंध हुकूमत बहरहाल जेतिरा बि उनजा वसीला आहिनि, मां नथो चवां त सिंध हुकूमत जेको आहे उहो को अहिड़ो को करिश्मो कंदी आहे माण्हुनि जा मसइला हल थी वेंदा। न असां का अहिड़ी कूड़ी होप ॾियणु चाहियूं था आवाम खे मसइला थिया, इहा हिकिड़ी सुठी होप आहे। उहा उन सूरत में ई आहे त जेकॾहिं पाणी हिननि जी प्लानिंग जे मुताबिक़ जेकॾहिं कुझु अरसे में ई कढण में कामयाबु थी था वञनि त पोइ ज़ाहिर आहे उते ई कोशिशि कंदा जेकॾहिं फ़सलुनि खे न बचायो वियो त पोइ ॾोकार जी सूरत पैदा थींदी
ऐं जेकी हिन खां बि वधीक ख़ौफ़नाक हूंदी। बिल्कुलु। त मां सम्झां थो त ज़ाहिर आहे हिन वक़्तु हुकूमत बि बहरहाल संजीदा लॻी रही आहे, चाहे सिंध गवर्नमेंट आहे चाहे फेडरल गवर्नमेंट आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त वज़ीर ख़ारजा जी दावत ते सेक्रेटरी जनरल अक़वाम मुत्तहिदा पाकिस्तान आया ऐं हुननि पंहिंजी अखियुनि सां जेकी सूरत हाल ॾिठी ऐं हुनजो वरी हुन इज़हार कयो ऐं हुन दुनिया खे बि बावर करायो त तव्हांजी जेके अल्टरनेट सोर्सिस जे इस्तेमालु करण सां दुनिया हिन वक़्तु मौसमियाती तब्दीली जे गिर्द घुमी रही आहे ऐं उन मौसमियाती तब्दीली जो जेको सभ खां वॾो फ़िलहालु नुक़सानु थियो आहे उहो पाकिस्तान खे थियो आहे। ऐं हुन पाण अपील कई सॼी दुनिया जी त पाकिस्तान जी सभ खां वॾे खां वॾी मदद कई वञे। ऐं जीअं सिंध जे वॾे वज़ीर चयो त ॾिसो पैसा त हुजण जे बावजूदु बि जेकॾहिं तव्हांखे मच्छरदानियूं ऐं टेंट ऐं मुतलका दवाऊं न मिलनि त पोइ पैसनि खे छा कंदासीं। त असांजी हींअर नीड ई जेके आहिनि इहे इम्पोर्टेंट शयूं आहिनि त मच्छरनि जे करे, छो जो ज़ाहिर आहे उते एॾी बोतान थी वई आहे मच्छरनि जी जो उन सां अञा बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। ऐं हाणे जेको आहे माण्हुनि में मक़सदु हिकु त खाइण पीअण जी ज़ाहिर आहे थोरो घणो मिले ज़रूरु थो, ऐं चवां त नथो मिले थो त बहरहाल ज़िंदा आहिनि कहिड़े बि सोर्सिस खां, चाहे उहो प्राइवेट सोर्सिस खां थो मिले या सरकारी सोर्सिस खां थो मिले, बहरहाल उन्हनि जी थोरी घणी जेकी बि आहे उहा मदद थिए पई त इट मीन्स त हू मानी खाइण जे हद ताईं उहे ज़िंदा आहिनि। पर हीअ जेके जरासीम ऐं हीअ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि इन सां को वॾो बहरान अची सघे थो। त ज़ाहिर आहे उन जे लाइ हुकूमत खे वटि शायदि एतिरी फैसिलिटीज़ कान्हनि जो हू एॾी जल्दी इन्हनि शयुनि खे अरेंज करे सघे। इन ई करे सिंध जे वॾे वज़ीर जेको आहे उहो अक़वाम मुत्तहिदा जे सेक्रेटरी जनरल ऐं ॿियनि दुनिया खे इहा अर्ज़ु करे रहिया आहिनि त असांखे जेकी इमीडिएट ज़रूरत आहे उहा मच्छरदानियुनि जी आहे ऐं दवाउनि जी आहे। त पोइ हाणे जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि जमाली साहब उहे हिन पाकिस्तान जे जेको ॾुखे वक़्त मां गुज़री रहियो आहे उनजो कीअं साथ ॾींदा? असांजी त ख़ैर मईशत बि ऑलरेडी जेको आहे गैरयकीनी वारी सूरत हाल लॻी पई आहे। जेको इमदाद जे ज़रिए असांखे फैसिलिटेट करण वञनि, इमदाद जे ज़रिए इहो सुठी ॻाल्हि आहे त हिन दफ़े काफ़ी शयूं लिक्विड जी सूरत में अची रहियूं आहिनि ऐं इन सां जेको इल्ज़ाम लॻंदो आहे त हिन में का करप्शन थी वेंदी ऐं जीअं तव्हां हिकिड़ी तस्वीर ॾिठी हूंदी सोशल मीडिया ते घणी वायरल करे हिकिड़ी साज़िश कई वई त जंहिंमें UN जो हिकिड़ो ठपो लॻल हो ऐं इम्प्रेशन क्रिएट कयो वियो त इहा का मार्केट में सेल थी रही आहे। अच्छा, उहो फेक आहे? इहा तस्वीर जेको आहे 8 साल अॻु में इंडिया जे हिकिड़े इलाइक़े जी हुई जॾहिं उते सैलाब तबाही मचाई हुई, पर हिते माण्हू बि चस्का वठण जे लाइ या हुकूमत खे हरू भरू मलाइम करण जे लाइ इन क़िस्म जा शोशा छॾींदा आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि हूंदी आहे इहा त हिन मौक़े ते जॾहिं माण्हू परेशान आहिनि हिन वक़्तु असांखे पंहिंजे माण्हुनि जो साथ ॾियण जे बजाए असां अञा कंट्रोवर्सी में पऊं। ॾिसो हुकूमत ते तनक़ीद करणु त मां सम्झां थो हिकिड़े मिंट जो कमु आहे, पर जेकॾहिं हुकूमत ॾींहुं राति लॻी पई आहे कमु करण में ऐं मञणु घुरिजे त उन्हनि जी कैपेसिटी न आहे जो एॾे वॾे भले पाणी खे किथे करोड़े माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं तव्हां वटि अल्टरनेट सोर्स आहे जो असां चऊं हीअ जेकॾहिं क़दम खणंदा त इन सां जेको आहे हिते हिते को इन क़िस्म जी ॻाल्हि कान करे रहियो आहे या टेक्निकल शयुनि जे बारे में कान ॻाल्हाए रहिया आहिनि। रुगो हरू भरू जी तनक़ीद करण सां बि मामलात अञा ख़राबु थींदा आहिनि। असांखे मामला सिधा करणु घुरिजनि, साफ़ु करणु घुरिजनि ऐं माण्हुनि खे बि सम्झाइण जी इहा ज़रूरत आहे त ॾिसो हिन दफ़े जेतिरो ई तबाही थी आहे हुकूमत जो वस कान्हे जो तव्हांखे एॾो फैसिलिटेट प्रोवाइड करे सघंदी, पर तव्हां जेको आहे कोशिशि कयो त गॾिजी करे असां सभु गॾिजी करे उन्हनि जी मदद कयूं जेके वीचारा मुतासिर थिया आहिनि। हाणे हिकु अंदाज़े जे मुताबिक़ जेकॾहिं हीअ मींहं जो छो जो ज़ाहिर आहे हीअ सिलसिलो शुरू थियो आहे ऐं नथो अॻकथी करे सघां, पर असांजो इहो अंदाज़ो हो त 3 खां 4 ॾींहंनि में इहो पाणी जंहिं स्पीड सां हाणे दरिया मां पाणी समुंड में वञी रहियो हुयो त उमेदु हुई त 3-4 ॾींहंनि में अञा हालात बहितर थी वेंदा, पर ज़ाहिर आहे मींहंनि जो वरी हिकिड़ो नओं स्पेल दाख़िल थी वियो आहे ऐं हाणे छा थींदो ऐं हिन स्टेज ते ॾिसो ॾुखिया फ़ैसिला इहे आहिनि त जेतिरा हिननि कट लॻाया आहिनि इन खां ॿीणा कट ॿिया लॻाया वञनि ऐं ज़ाहिर आहे ॾुखे खां ॾुखियो फ़ैसिलो त हिन वक़्तु इहो ई आहे छो जो जेकॾहिं हीअ कट नथा लॻाइनि त यकीननि जेके उहो फुल पक्का शहर आहिनि हिन वक़्तु ताईं मां सम्झां थो त 70% जेको हिसो जेकॾहिं मुतासिर थियो आहे त कुझु शहर छॾे करे बाक़ी थियो आहे कचे जो इलाइक़ो ऐं कुझु शहर ज़रूरु उन में विया आहिनि, इहो न आहे त बिल्कुलु न थियो आहे, पर मजबूरी इहा आहे त अल्टरनेट बि कान्हे न, या त गवर्नमेंट वटि को अल्टरनेट हुजे त पोइ असां उन ते प्रेशराइज़ कयूं गवर्नमेंट खे त भई हीअ अल्टरनेट आहे तव्हां हिन ते छो नथा अमल दरामद कयो, पर बदकिस्मती सां को अल्टरनेट न आहे। इहो हिकिड़ो ई अल्टरनेट आहे त दरिया जो पाणी जेसिताणी समुंड में
तेज़ी सां छोड़ कान थींदो ऐं दरिया जो जेको दबाव आहे उहो घटि कान थींदो तेसिताईं मच्छर जो पाणी दरिया में न वञी सघंदो त इहा हिकिड़ी मजबूरी आहे ज़ाहिर आहे हुकूमत जी बि मजबूरी आहे। मां त पर जमानी साहब चवंदो कल्ह जेको आहे वज़ीर आज़म जी सदारत हेठि हिकु इजलास थियो जंहिंमें वज़ीर आज़म हिदायत इहा जारी कई आहे त ॿोड़ सबबि मुतासिर थियल रोड रस्ता बहाल कया वञनि त हिदायत जारी करे छॾी आहे पर इहो एतिरो छा आसान आहे? असल में ॾिसो जिन इलाइक़नि मां पाणी लथो आहे छो जो काफ़ी इलाइक़नि मां त पाणी लथो बि आहे न त ही शायदि वॾे वज़ीर उन इलाइक़नि जी ॻाल्हि कई हूंदी जीअं जेकॾहिं वज़ीर आज़म जी सदारत ज़ाहिर आहे उहो हिननि ई रिक्वेस्ट कई हूंदी न जीअं हाणे केपी खां जेकॾहिं पाणी आयो या जनूबी पंजाब खां पाणी आयो या सखर जा ऐं पंहिंजा ॿिया इलाइक़ा जेके मुतासिर शुरू में जेके थिया हुआ त ज़ाहिर आहे हाणे उते पाणी छो जो हाणे दरिया में जेको जेकॾहिं सखर ऐं गुडू जी ॻाल्हि कयूं त असां हाणे उते नॉर्मल 2-2.5 लख क्यूसेक पाणी आहे हाणे ज़ाहिर आहे जॾहिं उते शइ नॉर्मलाइज़ थी आहे त हिकिड़ी ॻाल्हि तइ थी वई त हाणे ॿोॾ जो ख़तरो वरी उन इलाइक़नि में न आहे। हाणे मींहंनि जे दबाव जे करे जेकॾहिं मच्छर ते दबाव वधे थो अञा या दरिया में अञा वधे थो कोटड़ी जे मक़ाम ते त पोइ ज़ाहिर आहे इहो तबाही कंदो ऐं जेकॾहिं मींहं एॾी स्पीड सां न वसिया ऐं अलाह ख़ैर करे को एॾो मेजर को ॿियो वाक़ियो पेश न आयो त हाणे घटि में घटि उहो जेको सैलाब वारी सूरत हाल हुई उहा नज़र न ईंदी टिल जो जेसि ताणी दरिया में पाणी हलियो वञे कोटड़ी खां त हाणे इन लाइ बसि ख़ैर जी दुआ बि कजे त अलाह जेसि ताणी मच्छर जे मेहड़ खे बि 3 हिसनि खां पाणी घेरियो हुयो पर हिकिड़ो जेको आहे उते लाथ अची वई आहे थोरो हुन में आई आहे हिकिड़ी लाथ इन करे आई त उन इलाइक़नि जो पाणी वरी निकिरी रहियो हुयो पर हाणे ॾिसो न जॾहिं वरी हाणे मींहं वसणु शुरू थी आहे त ज़ाहिर आहे वरी उहो दबाव जेको आहे हाणे मसइलो इहो आहे न त जेकॾहिं इहो स्पेल जेको आहे ख़ैर सां निकिरी थो वञे ऐं दबाव दरिया तां घटि थो थिए ऐं पोइ मच्छर जो पाणी जेकॾहिं दरिया में अची वियो पोइ त को मसइलो ई कान्हे। पर ही स्पेल तव्हां ॾिसो पिया मुसलसल बारिश बि थिए पई उन सां गॾु जेको आहे मतिलबु तूफ़ानी बारिश बि लॻे पई न ही त एतिरो तेज़ जेको आहे हवा आहे त हवा जेको आहे ज़ाहिर आहे पाणी जे फ्लो खे ते बि त असरु विझंदी आहे न जेकॾहिं तेज़ हवा ईंदी त पोइ बारिश जल्दी निकिरी वेंदी ऐं जेकॾहिं हवा घटि थी हब्स जी सूरत हाल वधी त पोइ तेज़ बारिश जो अञा इम्कानु वधंदो ऐं जेकॾहिं हवा इहा तेज़ी सां हलंदी रही त पोइ मां सम्झां थो त इहो जुड़ खे खणी वेंदी ऐं थोरे वक़्त लाइ त बारिश उन इलाइक़े में ज़रूरु थींदी पर तेज़ हवा जे करे उतां जल्दी मां उहो स्पेल निकिरी बि वेंदो त हाणे असांखे इहो ई आहे त ॾिसो हाणे आहे इहो जेको जेके असां सिंध जो दंग चइजे कोटड़ी खां वठी जेसिताईं समुंड ताईं उनजी डिस्बर्स न थिए पाणी त हाणे इहे इलाइक़ा जेके आहिनि यकीनन हींअर बि डेंजर ज़ोन में आहिनि। जी बिल्कुलु आहिनि। दादू जी ग्रिड स्टेशन जे बुॾण जो ख़तरो आहे जेका 132 केवी ते मुश्तमिल आहे उनखे हाणे इहो ई आहे न त इहो त ज़ाहिर आहे इहो मुख़्तलिफ़ ज़िलनि खे प्रोवाइड करे थी जेकॾहिं उहा त जेकॾहिं इहा बारिश न थिए त हींअर सुठी ॻाल्हि आहे हूअं त बारिश लाइ सभु दुआऊं कंदा आहिनि बिल्कुलु पर हाणे असां बारिशनि खां एॾा ख़तरो बणिजी चुकी आहे बारिश जो हाणे बारिश जा आसार बि अचनि था त असां ख़ौफ़ज़दा थी एंजॉय बि नथा करे सघूं जिते जिते उहा टेंशन आहे पंहिंजे भाइरनि जी पंहिंजी भेणनि जी टेंशन आहे त उन्हनि खे जेको आहे उते जेकी तकलीफ़ थींदी हूंदी उहा ज़ाहिर आहे कराची में वेही करे त असां उहा महसूसु नथा करे सघूं एतिरी फुटेज जे ज़रिए असां ॾिसी करे अफ़सोस करे सघूं था पर जेकी उन वीचारनि ते प्रैक्टिकली गुज़री रही आहे उनजो त ज़ाहिर आहे ॿियो को अहसासु उनजो कान करे सघंदो। बहरहाल हुकूमत खे इहो घुरिजे त उन माण्हुनि खे पहिरियों त ज़ाहिर आहे सेफ्टी वारी जॻहनि ते मुंतक़िल करणु जेको आहे हिकु वॾो चैलेंज आहे छो जो हाणे आबादी जी तइदाद रोज़ बरोज़ वधंदी पई वञे हाणे जेसि ताईं तव्हां हिननि सभिनी खे महफ़ूज़ मुक़ामनि ताईं मुंतक़िल न कंदा पहिरियों इहो ई आहे त उन्हनि जी जाननि खे त महफ़ूज़ कयूं न ॾिसो न माल मवेशी ऐं ज़रात खे त बाद में जेको बि थींदो उनखे ॾिठो वेंदो पर फ़िलहाल त इहो आहे त जेके माण्हू वीचारा हींअर उन्हनि जी जाननि खे ख़तरो आहे नंढा ॿार आहिनि औरतूं आहिनि बुज़ुर्ग आहिनि बीमार हूंदा उन्हनि खे पहिरियों त इहो आहे त महफ़ूज़ जॻह ते मुंतक़िल करे सघिजे तरीक़े सां उनखां पोइ जेको आहे ईंदो आहे रिलीफ जो इशू त बहरहाल मुंहिंजी नज़र में जेतिरा मुंहिंजी ऑफिसर्स सां राब्ता आहिनि या जेतिरा सियासतदाननि सां राब्ता आहिनि या जेतिरा आर्मी जी साइड्स ते राब्ता थिया आहिनि उन्हनि सभिनी जो जेको फोकस आहे उहो इहो इलाइक़ो आहे ऐं हुननि पंहिंजो तमामु जेको आहे पंहिंजो वसीला जेके आहिनि हिन वक़्तु ताईं हिन इलाइक़े में माण्हुनि खे महफ़ूज़ मुक़ामनि ते मुंतक़िल करण में लॻायल आहिनि ऑलरेडी ऐं सुठो कमु आहे त हिकिड़ी पेज ते अची करे सभु इदारा चाहे उहे वफ़ाक़ी इदारा आहिनि या सूबाई इदारा आहिनि त एटलीस्ट सभिनी खे चवंदा आहिनि इन में तव्हांखे ख़बर पवंदी आहे त इंसानियत जो अहसासु केतिरो आहे
त हिन वक़्तु जेतिरो बि यकीनन कुझु माण्हू नाराज़ बि हूंदा त ॾिसो लखे माण्हुनि खे मुंतक़िल करण जी कैपेसिटी न हूंदी आहे कंहिं हुकूमत में जेके शयूं रियलाइज़ करणु घुरिजनि। असांजा कुझु दोस्त जज़्बाती थी वेंदा आहिनि त इहा हुकूमत जी ज़िमेदारी आहे हुकूमत जी ज़िमेदारी, पर हुकूमत जी ज़िमेदारी जॾहिं को नंढी तइदाद में माण्हू हुजनि त पोइ असां उन्हनि खे मयार बि ॾियूं, उन्हनि ते तनक़ीद बि कयूं, पर जॾहिं एतिरो वॾो डिज़ास्टर अचे त कंहिं बि हुकूमत जे वस खां ॿाहिरि हूंदो आहे। जॾहिं सेक्रेटरी जनरल अक़वाम मुतहिदा चए थो त हुन पंहिंजी लाइफ में जेको आहे इन क़िस्म जो डिज़ास्टर कान ॾिठो आहे, त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त केतिरो वॾो डिज़ास्टर थियो आहे। हालांकि उहो त वियतनाम खां वठी ऐं जेके कंट्रीज़ जंगनि खां शदीद मुतासिर आहिनि उन्हनि बि कंट्रीज़ जो विज़िट कंदा आहिनि त हुननि खे उते बि जेको आहे इन क़िस्म जी तबाही नज़र न आई जेतिरी तबाही उन्हनि खे हिन वक़्तु हिते नज़र आई आहे। ऐं हुन पाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सॼे ओवरऑल पाकिस्तान में सभ खां वधीक तबाही जेकी थी उहो सिंध में थी, उहो इन ई करे जो हिते ज़ाहिर आबाद इलाइक़ा हुआ, हिते आबादियूं हुयूं। बलोचिस्तान में भी यकीनन तबाही थी आहे, पर बलोचिस्तान में आबादी खे एॾो नुक़सानु न थियो आहे, यकीनन उन्हनि जी एग्रीकल्चर खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। पर हिते जेको सिंध में थियो आहे उहो आबादी तमामु घणी मुतासिर थी चुकी आहे। ऐं जॾहिं करोड़नि में माण्हू हुजनि त पोइ का बि हुकूमत हुजे, आउं त चवां थो तव्हां जेकी बि वॾी हुकूमत अची वञे उहो एॾी वॾी तबाही खे अच्छा वॾे वज़ीर जेको आहे डैम ठाहिण जे हवाले सां जैकबाबाद में ॻाल्हि कई त जेकॾहिं जैकबाबाद में डैम ठाही वञे त हू हाज़िर आहिनि, त हू कंहिंखे छा मुखातिब हुया? न, हिननि खे ॾिसो इन ते असांखे एतिराज़ आहे, इहा ॻाल्हि सीएम खे न करणु घुरिजे। अच्छा, सीएम जो कमु आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि खे इहो इख़्तियार आहे त हू पंहिंजा जंहिं बि ज़िले में ॾिसो हू त उन्हनि जो इशारो इहो ई हूंदो त जेको माज़ी में हिकिड़ो हले थो त बसि डैम 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 जो चक्कर हले थो। मसइलो इहो आहे त सीएम खे इहा ज़िमेदारी पंहिंजे कुलनि ते करणु घुरिजे त हर ज़िले में चाहे उहो जैकबाबाद हुजे, तव्हांजो लड़काणो हुजे, तव्हांजो खैरपुर हुजे, सख हुजे, मां चवंदो मिठी थरपारकर हुजे, बदीन हुजे, जिते बि तव्हां मुनासिबु सम्झो था पाणी खे स्टोर करणु, छो जो पाणी जेकॾहिं स्टोर कंदव त इहो वरी तव्हांखे कमु ईंदो। तव्हां नंढा नंढा डैम ठाहियो, पाण ठाहियो, तव्हांखे फेडरल गवर्नमेंट खे या कंहिंखे इशारतनि चवण जी का ज़रूरत न आहे। मां हाज़िर आहियां जो छा मतिलबु आहे, भई तूं सिंध जो सीएम आहीं, तुंहिंजी ज़िमेदारी आहे त भई अरिड़हीं तरमीम खां पोइ सिंध हुकूमत वटि इख़्तियार आहिनि त हू पंहिंजा जिते बि डैम ठाहिणु चाहिनि था हू ठाहिनि, हिननि खे कंहिं मना कयो आहे। त इहो ई मसइलो आहे त जेकॾहिं इन्हनि शयुनि ते बि असां तवजह ॾियूं ऐं हर ज़िले में नंढा नंढा काफ़ी सारा असां डैम ठाहे छॾियूं त इन सां ॿ फ़ाइदा थियनि। हिकु त तव्हांखे बिजली सस्ती मिले ऐं ॿियो हिन पाणी खे स्टोर करण में वरी जॾहिं किथे तव्हांखे एग्रीकल्चर में ज़रूरत फील थिए हा त तव्हां उनखे उते बि यूटिलाइज़ करे सघो आहे। त असां उहो अलाह जी तरफ़ां ॾिनल हिकिड़ी अपॉर्चुनिटी बि ज़ाया कई आहे हींअर, ऐं एतिरो पाणी ज़ाया त थियो आहे, पर हिन जेकी तबाही मचाई आहे त जेकॾहिं हर ज़िले में असांजा कुझु डैम्स हुजनि हा त असांखे काफ़ी आसानी थी वञे हा। ऐं उन डैम सां गॾोगॾु ॾिसो सेवरेज जो निज़ाम जेको हूंदो आहे न, त जेके उन जूं आबी गुज़रगाहूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे बंदि न कबो आहे। त महिरबानी करे हिकु दफ़ो हिन दफ़े उहो थोरी सख़्ती कनि ऐं जेके बि आबी गुज़रगाहूं आहिनि उनखे क्लियर कनि, बिल्कुलु उते न का रिहाइश थियणु ॾियनि, न उते का एग्रीकल्चर थियणु ॾियनि, त उहो इलाइक़ो क्लियर हुजे त इन क़िस्म जी का बि तबाही थिए त उहो पंहिंजे कचे जो कुदरती रस्तो वठंदे ऐं समुंड ताईं पाण पहुची वञे। बदकिस्मती सां असां हिननि शयुनि ॾे हींअर डिज़ास्टर आहे, हर माण्हू परेशान आहे, हर माण्हू जी कोशिशि आहे त माण्हुनि खे फैसिलिटेट कजे, पर ज़ाहिर आहे कैपेसिटी न हुजण जे करे माण्हुनि में बि जेको कावड़ जो ज़ाहिर आहे उहो बि ठीकु आहे, उहो ज़ाहिर आहे हिननि खे बर्दाश्त करिणो पवंदो। पर इहो आहे त फ्यूचर प्लैनिंग जेको आहे हाणे हिन वक़्तु उहो ई मसइलो आहे त हिन वक़्तु त ज़ाहिर आहे फ्यूचर प्लैनिंग नथी थी सघे, हीअं त ही पाण परेशान आहिनि। पर हिन परेशानी मां हू सबक़ हासिलु कनि, हिन परेशानी मां हू सिखनि, हिन परेशानी मां हू फ्यूचर जी प्लैनिंग कनि। हिन जेकी बि सूरत हाल आहे उन जी बाक़ाइदा हिकिड़ी स्टडी करे ऐं उन हिसाब सां नेक्स्ट ॾिसो जनरेशन में अॼु असां आहियूं सुभाणे कान्हियूं, ज़ाहिर आहे इहे मुल्क बि रहंदा आहिनि, सूबा बि रहंदा आहिनि, अवाम अॼु हिकिड़ी अवाम आहे सुभाणे ॿी हूंदी, पर माण्हू त हूंदा न। हिकिड़ो प्लान ॾेई वञो न, हिकिड़ो मास्टर प्लान हुजे त भई ही गुज़रगाहूं आहिनि, हाणे तव्हां पाणी रुगो वेंदो, हिते का इनक्रोचमेंट कान थींदी ऐं ही ड्रेन जा रास्ता आहिनि, त तव्हांखे इहा प्लानिंग करणी पवंदी, नए सिरे सां हिकिड़ो मास्टर प्लान ठाहे। मां चवां कंदकोट कश्मीर खां वठी ऐं केटी बंदर ताईं जेको आहे तव्हांखे हिकिड़ो पूरो प्लान ठाहिणो पवंदो। अहिड़े तरीक़े सां दादू खां वठी ऐं मलीर एक्सप्रेस जेकी नदी आहे उन ताईं तव्हांखे हिकिड़ो प्लान ठाहिणो पवंदो त जेकॾहिं हिन क़िस्म जी सूरत हाल अचे थी त पोइ इहो ड्रेन जेको आहे कीअं उनखे डिस्पर्स कजे ऐं माण्हू जेके आहिनि उन आबी गुज़रगाहुनि खां परे हुजनि त जीअं वरी उन्हनि खे एतिरो वॾो नुक़सानु कान थिए।
हिन जो मां सम्झां थो सभ खां वधीक जेको नुक़सानु थियो आहे उहे जेके आबी गुज़रगाहूं बंदि कई वयूं उन जे करे ई शहर मुतासिर थी विया। जेकॾहिं उहे आबी गुज़रगाहूं बंदि न हुजनि हा त मां नथो सम्झां त एतिरो डैमेज थिए हा। पर बहरहाल जेको थियो ज़ाहिर आहे उनखे वापसि नथो करे सघिजे ऐं उन ते एतिरी वधीक तनक़ीद करण सां बि को हिन वक़्तु फ़ाइदो न आहे, छो जो हिन वक़्तु हर माण्हू परेशान आहे। असांजी कोशिशि हुजे त असां वधि खां वधि हुकूमत खे बि मज़बूत कयूं त जीअं हू अञा वसी कल्बी सां अच्छा, पंजाब हुकूमत जेको आहे पंहिंजे माण्हुनि पंहिंजे मुतासिरनि खे फैसिलिटेट कंदी तव्हांखे कीअं नज़र अचे पई? उन्हनि काल्ह ई जेको आहे 10 लखनि जो ऐलान कयो आहे जिन जा घर जेको आहे बोर्ड सबबु मुतासिर थिया आहिनि, त 10 लखनि जो जेको आहे चौधरी परवेज़ इलाही पारां जेके पंजाब जा हिन वक़्तु चीफ मिनिस्टर आहिनि ऐलान कयो वियो आहे। त सुठो ऐलान, सुठी ॻाल्हि आहे। असां ॾिसो जिते बि मुतासिर थिया आहिनि जेतिरो वधि खां वधि उन्हनि जी मदद करणु घुरिजे इहा सुठी ॻाल्हि आहे। पीटीआई फंड्स कलेक्ट कंदी रहे पई, पर बदकिस्मती आहे यूसेज असांखे नज़र अचे पीटीआई जेको आहे सॼी पंजाब सॼी केपी इहो इमरान खान साहब जा जलसा बि जारी बलूचिस्तान में बि उनजी हुकूमत आहे, केपी में बि उनजी हुकूमत आहे, पंजाब में बि उनजी हुकूमत आहे, गिलगित कश्मीर हर जगह ते उनजी हुकूमत आहे। बदकिस्मती आहे जो कंहिं बि जगह ते असांखे नज़र त न आई न ग्राउंड जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं ग्राउंड ते तव्हांखे केरु नज़र आयो आहे? या पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांखे नज़र आई आहे या मुस्लिम लीग नून नज़र आई आहे, यानी वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत, बाक़ी तव्हांखे ग्राउंड ते केरु नज़र आयो आहे? मुसीबत हा उहो आया हुआ, उहो शादी जे हिकिड़ी टेंट में जेको आहे उन्हनि 4 मुतासिरनि खे हिकिड़ी ट्रे मां जेको आहे चांवरनि जो चमचो विझी ॾिनो हुयो। इन खे मुतासिरीन सां जी मां सम्झां थो त उन्हनि खे अञा बेइज़ती ॿुधायो हुयो जेको हिननि पंहिंजा दावा कया सोशल मीडिया ते ऐं टीवी ते त असांखे 5 अरब रुपया मिलिया, उहे काॾे विया आहिनि 5 अरब? उहो सखर खे जेको 1 अरब ॾियणो काॾे वियो इहो अलाह खे ख़बर, हिन जो जवाबु उहो पाण ॾींदा। असां त उहा ॻाल्हि कंदासीं ग्राउंड रियलिटी जेकी मुश्तमिल आहे, जेकी असांखे नज़र अची रही आहे, जंहिंजा असां वटि एक्यूरेट डेटा त मां नथो चवां त हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे, छो जो बहरहाल तबाही जो सिलसिलो अञा जारी आहे, त तव्हां का बि एक्यूरेशन जी ॻाल्हि नथा करे सघो। पर हिकिड़ो जेको रफ़ असां जेकॾहिं ॻाल्हाए सघूं था त हिन वक़्तु सिंध जी कुंड कुर्छ मुतासिर आहे, ॿिन्ही सूरतुनि में, चाहे उहो दरिया जे पाणी खां थी आहे या जेको आहे मींहं जे करे थी आहे, त बहरहाल हर जॻह मुतासिर आहे। यानी का अहिड़ी जॻह न आहे जिते असां चऊं त बाबा हिन ज़िले खे जेको आहे एतिरो नुक़सानु न थियो। हर ज़िले खे नुक़सानु थियो आहे, हर यूनियन काउंसिल खे नुक़सानु थियो आहे, हर तालुके में तबाही मची आहे। पर बदकिस्मती इहा ई आहे न त मां जीअं चयो त हुकूमत जा ज़ाहिर आहे वसीला तमामु घणा महदूद आहिनि, अटे में लूणु बराबरि आहिनि, पर उहे बि वसीला असांखे प्रैक्टिकली घटि इलाइक़नि में नज़र आया न। ॾिसो मां चवां थो घटि मिले हा, पर मिले चवनि था न कंहिं जॻह ते कंहिं डिस्ट्रिक्ट में तव्हांखे चवनि माण्हू त हा असांजे हिन हल्के में, हिन डिस्ट्रिक्ट में, हिन तालुके में, हिन यूनियन काउंसिल में हेतिरी असांखे इमदाद मिली आहे। सवाइ जो 1-2 जॻहनि ते मां जेको टीवी ते फुटेज ॾिठी उहा इहा आहे त कुझु हिकु अधु शायदि जॻह ते को टेंट सिटी वग़ैरह बणायो वियो आहे, जंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस कई शर्जील इनाम मेमण साहब इंफॉर्मेशन जे वज़ीर। त असां जी टेंट सिटी हैदराबाद जे आसपास सिंध जी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो? हा सिंध जी ॻाल्हि करे रहियो त बहरहाल उहो शिकारपुर में बि ऐलान थियो आहे त टेंट सिटी ठहण वञे पई। किथे टेंट सिटी मुंहिंजे ख़्याल में ठही त ॿुॾी बि वई आहे जमाली साहब पाणी अचण सां। हाणे उहो त ॾिसो हाणे हिननि खे जॾहिं टेंट सिटी ठाहिनि था त हिननि खे पोइ इहो अंदाज़ो हुजणु घुरिजे त असांखे मथां ई कंहिं अहिड़ी जॻह ते ठाहिनि जो वरी मुतासिर मक़ामी जेकी इंतज़ामिया हूंदी उन जॻह ग़लति सिलेक्ट कई हूंदी, छो जो असांजे ॿाराणियुनि में त काफ़ी जॻहियूं मथां हूंदियूं आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जो तव्हां चओ त लेवल जेको आहे उनजे हेठि आहे ऐं दरिया मथे आहे, इन करे इहो प्रॉब्लम आहे। त ज़ाहिर आहे उते काफ़ी दड़ा हूंदा आहिनि जिते तव्हां जेको आहे ठाहे पिया सघो। मूंखे आइडियो न आहे शिकारपुर में कहिड़ी ॿुॾी आहे या न ॿुॾी आहे। न शिकारपुर में हू ठाहींदा, पर मूंखे बि नालो यादि न पियो अचे, पर हाणे जेको आहे रिसेंटली टेंट सिटी उहा ॿुॾी बि वई आहे। जेकॾहिं उहा प्राइवेट कैपेसिटी में लॻल हुई या सरकार जी हुई उहो नथो चई सघां, छो जो ज़ाहिर आहे मूं वटि उनजे बारे में का मालूमात कान्हे सही। पर मां वरी बि इहो चवां त हुकूमत जो कमु आहे त तमामु एडमिनिस्ट्रेशन खे हूअं त काफ़ी सरगर्म आहे कुझु इलाइक़नि में, पर कुझु इलाइक़नि में जितां वधीक शिकायतूं अची रहियूं आहिनि उते हिननि खे अञा सरगर्मियूं ॾेखारणियूं पवंदियूं, अञा प्रैक्टिकली ग्राउंड ते मेहनत करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु ज़रूरी आहे जिते कमु थिए बि थो त माण्हुनि खे ॾेखारनि ऐं न ॾेखारण वारा त खोड़ ई आहिनि। असां मीडिया पाण हाईलाइट करे पियो, माण्हू तंज़ करनि पिया, त ज़ाहिर आहे उहा जेकी पॉज़िटिव साइड आहे उहा बि बार टेलीविजन स्क्रीन्स ते बार सिंध हुकूमत पाण ई एफर्ट्स वठी करे ॾेखारे त असीं हिननि जॻहनि ते कमु करे रहिया आहियूं। इन सां माण्हुनि में हौसलो ईंदो आहे। चई रहियोसि गवर्नमेंट खे त
त जिन जगहनि ते हे इन क़िस्म जूं शयूं करे रहिया आहिनि उनजी मीडिया पब्लिसिटी ज़रूरु कराइनि जीअं माण्हुनि में इहो तासुर क्रिएट थिए त बाबा असांजी हुकूमत फलाणे जगह ते ही कई आहे त इंशाल्लाह उनजो नेक्स्ट टारगेट अल्टरनेटिव कोई सॉल्यूशन भी ॾेई वठनि त जिन माण्हुनि वटि मदद नथी पहुचे या जंहिंखे जेको आहे राशन वग़ैरह जी ज़रूरत आहे या टेंट जी ज़रूरत आहे त को तरीक़ेकार बि उन्हनि जे लाइ कनि पीडीए में जेको आहे तमामु स्लो आहे रिस्पॉन्ड करण में न ॾिसो पीडीएम त मां नथो सम्झां त को अहिड़ो सॉल्यूशन ॾेई छॾनि जेकॾहिं माण्हू डीसी ऑफिस वञनि था त डीसी साल जेको आहे या प्रॉपर्ली उन्हनि खे फैसिलिटेट करे ताईं इन्हनि जा ऑफिसर रुॻो सुता पिया हूंदा आहिनि इन्हनि खे ख़बर ई कान हूंदी आहे इहो बेसिकली उन्हनि जो कमु हूंदो आहे त इन एमरजेंसी जे हवाले सां पंहिंजी तयारी पूरी हुजे हाणे इन्हनि जी खे वटि तयारी हुजणु घुरिजे आहे इन्हनि वटि इहे टेंट इहे मच्छरदानियूं भई इहा उहे शयूं त न आहिनि न जेके ख़राबु थियण वारियूं हुयूं त जंहिं वक़्त में मार्केट रेट हेठि हुया तमामु उन वक़्त में इहे शयूं हिननि खे परचेस करे पाण जे गोदामनि में स्टॉक करणु घुरिजे हा त का बि आफ़त कंहिं वक़्तु जेकॾहिं अची सघे थी त उते पोइ ई यूटिलाइज़ थी सघनि इमीडिएट बुनियादनि ते बदकिस्मती सां हे सुता पिया हूंदा आहिनि ऐं जॾहिं का इन क़िस्म जी सूरत हाल पैदा थी वेंदी आहे मुल्क में त पोइ अचानक सरगर्मी ॾेखारींदा आहिनि ऐं उहा अचानक सरगर्मी ज़ाहिर आहे उन सां तव्हां ते माली लॉस बि पवंदो आहे छो जो शयूं महांगी थी चुकियूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हां एॾी जल्दी ट्रांसपोर्ट न हुजण जे करे पहुचाए बि कान था सघो यानी उहा तकलीफ़ अलॻि आहे हिकु त तव्हांखे ज़ाहिर परचेजिंग हींअर तव्हां ॾिसो न सिंध जो वॾो वज़ीर चए पियो त असांखे न टेंट था मिलनि न मच्छरदानियूं थियूं मिलनि ठीकु आहे ऐं ॿियो जेकॾहिं मिलनि था त उनजा रेट जेके आहिनि वरी हाई थी चुका आहिनि ॾिसो न इहा ज़्यादती आहे इहे इन्हनि डिपार्टमेंटनि जो इहो डिपार्टमेंट जो कमु हूंदो आहे त हू इन एडवांस पंहिंजी एतिरी तयारी करे त जेकॾहिं 2-3 लख टेंट ऑलरेडी यानी जेतिरे में हींअर लख टेंट ख़रीद कंदा जेकॾहिं माज़ी में वठी रखनि हा त 5 लख टेंट हिननि खे साॻियनि पैसनि जा पइजी वञनि हा हिननि वटि इमीडिएट स्टॉक मौजूदु हुजे हा अहिड़े तरीक़े सां मच्छरदानियुनि जो बि हिननि वटि स्टॉक मौजूदु हुजे हा पर बदकिस्मती सां इन खे चइबो आहे बैड गवर्नेंस इन खे जेकॾहिं सुठी ब्यूरोक्रेसी सुठा ऑफिसर्स लॻल हुजनि हा उहे पंहिंजे विजन जे मुताबिक़ कमु कनि हा त शायदि असां इमीडिएट माण्हुनि खे रिलीफ ॾियण में कामयाबु थी वञूं हा जेकी हींअर देरि पई थिए ऐं सुस्ती छो जो हिन वक़्तु ट्रांसपोर्ट जा तमामु घणा इशूज़ आहिनि जेके गाॾियूं जेकॾहिं पंजाब मां बि निकितियूं आहिनि जेके शायदि इन्हनि शयुनि सां भरियल हूंदियूं या न हूंदियूं मूंखे ख़बर न आहे पर जेके असां वटि इतलात आहिनि त उन्हनि खे हेसिताणी कराची ताईं पहुचण में बि ट्रांसपोर्टेशन में 2-3 ॾींहं लॻी विया आहिनि ऐं गाॾियूं उते बिठियूं आहिनि रोडनि रस्तनि ते उहो इन ई करे जो रोडनि रस्तनि जी ज़ाहिर हालत सही न त इहा ट्रांसपोर्टेशन न पई थिए हाणे इहो ई मसइलो आहे त जेकॾहिं अॻु में खां इहे शयूं हुजनि ऐं डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट छो जो हिननि जा ऑफिस त हर डिस्ट्रिक्ट में मौजूदु आहिनि न ऑलरेडी त उन डिस्ट्रिक्ट जी बुनियाद ते जेकॾहिं कुझु शयूं काफ़ी हद ताईं उन्हनि में मौजूदु हुजनि हा त शायदि हिन ट्रांसपोर्टेशन जा जेके हेवी किराया आहिनि उन्हनि मां बि बचिजे हा ऐं जेकी महांगियूं हाणे शयूं तव्हांखे परचेस थियूं करणियूं पवनि उन मां बि तव्हां बचो आहे पर इहो विजन जो मसइलो हुयो इहो जेकी बि उन्हनि जी उते ब्यूरोक्रेट्स वेठा हुआ या जेके बि हिननि पंहिंजा ऑफिसर चहीता लॻायल हुआ जेकॾहिं उहे इंटेलिजेंट हुजनि हा उहे डेडिकेटेड हुजनि हा त उहो उनखे उन अंदाज़ में खणी हलनि हा छो जो हिन मींहं जी अॻु कथी 2 महीना खां अॻु में थी हुई अच्छा जमाली साहब आख़िर में इहे बि असीं ख़बर शामिल कंदा हलंदासीं त IMF पारां $1 अरब 16 करोड़ डॉलर्स जी किस्त जारी थियण बावजूद बि जेको आहे असांजे मुल्क जी जेकी मईशत जे हवाले सां गैर यकीनी वारी सूरत हाल आहे उहा बरक़रार आहे डॉलर बि वरी असीं ॾिसूं था त वधंदो पियो वञे त पहिरियों नाणे वारो वज़ीर मिफ्ता इस्माइल जेको आहे डॉलर जे वधण खे या मईशत जी गैर यकीनी वारी सूरत हाल खे पॉलिटिकल इंस्टेबिलिटी खे करार ॾींदा हुया त ही सबबु आहे पर हाणे हू ॿोॾ खे करार ॾियनि था त ॿोॾ बि आई आहे पाकिस्तान जो 1/3 हिसो जेको आहे अफेक्टेड आहे त ही सही आहे मतिलबु न मां सम्झां थो त मुफ्ता इस्माइल साहब दुरुस्त डेटा न ॾेई रहियो आहे अच्छा ऐं असांजी बदकिस्मती इहा ई आहे त मुल्क में हुकूमत कंहिंजी बि हुजे असां असल डेटा जे बारे में कॾहिं क़ौम खे आगाही कान कंदा आहियूं न इहा ज़्यादती आहे हिकु त असां अॼु ताईं इहो तस्लीम न कंदा आहियूं त हाणे पाकिस्तान भई 22 करोड़ जो मुल्क न आहे हाणे पाकिस्तान 3 करोड़ खां मथे आबादी जो मुल्क आहे जेसि ताणी सही डेटा तव्हां शेयर न कंदा हाणे तव्हां मां इनखे नथो मञी रहियो आहियां वजह इहा आहे जो पहिरियों ॾिसो न तव्हां इम्पोर्ट आइटम्स जे करे डॉलर जी ज़ाहिरा जेकी डिमांड हुई उहा वधी हुई इन करे इन क़िस्म जी फ्लक्चुएशन आई त उनखे असां तस्लीम करण लाइ तयारु हुआसीं पर हिन वक़्तु इन क़िस्म जी का डिमांड कान्हे मसइलो इहो आहे तव्हां वटि इम्पोर्ट एक्सपोर्ट जो टोटल कॾहिं को सही फिगर हूंदो ई कान्हे जंहिंजे करे तव्हांजूं पॉलिसियूं सभु ख़राबु थी वेंदियूं आहिनि ऐं जेसि ताणी तव्हां पॉपुलेशन खे प्रॉपर अंदाज़ में एड्रेस कान कंदा ऐं सही तरीक़े सां उनजो डेटा हासिलु कान कंदा तव्हां जेके रजिस्टर तव्हां वटि तादादु हूंदी आहे आवाम जी तव्हां उहे शो करे ऐं चवंदा आहियो त पाकिस्तान जेतिरी आबादी आहे दर हक़ीक़त ईअं न आहे पाकिस्तान जे हर हिसे में
लखे न करोड़े माण्हू अहिड़ा आहिनि जेके तव्हां रजिस्टर न कयल आहिनि, जंहिंजे करे इहा प्रॉब्लम्स थी आहे। रुॻो असां कराची जो ऐं हैदराबाद जो जेकॾहिं असां रुॻो ॿिनि शहरनि जो मिसाल वठूं त हिते लखनि जी तादाद में अफ़गानी, बर्मी, बंगाली, बिहारी, खैर जमाली साहब, ये तमामु अहम नुक़्तो तव्हां पॉइंट आउट कयो आहे। जेके रजिस्टर न आहिनि, इतां ई सुभाणे कंटिन्यू कंदासीं। रजिस्टर कयो, तव्हांखे पंहिंजी पूरी पॉपुलेशन जी ख़बर पए। बिल्कुलु तमामु ज़रूरी, पॉपुलेशन जी ख़बर पवंदी, राइटली जंहिं हिसाब पॉइंटेड सां आउट। तव्हां मास्टर प्लान ठाहींदा। ही मईशत वारी ॻाल्हि ऐं जेका तव्हां आख़िर में बि पॉइंट आउट कई, इहो असीं सभु कुझु सुभाणे कंटिन्यू कंदासीं। प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे नाज़रीन ख़तमु थी चुको आहे। बहरहाल नाज़रीन, हिन वक़्तु सिंध हुजे या समूरो पाकिस्तान तमामु ॾुखी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। ॿोॾि अची वई आहे। ॿोॾि सबबु जेको आहे नुक़सान जेके थिया आहिनि उहे समूरा माण्हू, सभु माण्हू जेके आहिनि भोॻे रहिया आहिनि। हुकूमत समेत, हुकूमत पाण जेको आहे परेशान लॻी पई आहे, शयुनि जी खोट लॻी पई आहे। जेको आहे इंटरनेशनल कम्यूनिटीज़ सां जेको आहे असीं इमदाद जी अपील कयूं पिया त असांखे प्रॉपरली फैसिलिटेट कयो वञे। सो बहरहाल दुआ करणु हिन वक़्तु तमामु ज़रूरी थी वियो आहे त असां पंहिंजे गुनाहनि जे हवाले सां बि माफ़ियूं वग़ैरह घुरूं त अलाह साईं असांखे हिन अज़ाब मां जल्द खां जल्द जेको आहे छुटकारो ॾिए। सो इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे। पंहिंजो ख़्यालु रखंदा, असांखे फीडबैक ॾियणु विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।